नाज़रीन, पसंद जी शादी कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ हासिल करण लाइ प्रेस क्लब ठेरी मीरवा पहुची वियो। सुई गैस जे रवासिण नूरबानो धी इक़बाल शेख अहमद अली वलद गुलबहार अंसारी सां खैरपुर जी अदालत में पसंद जी शादी कई आहे। जोड़ो तहफ़ुज़ जी अपील खणी ठेरी मीरवा जी प्रेस क्लब पहुतो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्मात नूरबानो शेख चयो त हिन पंहिंजी मर्ज़ी सां अहमद अली अंसारी सां शादी कई आहे, जंहिंते संदसि वारिस मामा जानी दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं जान जो ख़तरो आहे। हिन नाला अख़्तरनि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त पसंद जी शादी करण जे बुनियाद ते संदनि जानियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।